नेब जे गलत डिसीजन जे करे असांजी जान दिन से शुगर हो गई, फिर हार्ट प्रॉब्लम हो गया, हमें कोई फैसिलिटी नहीं दी गई है। भाई के साथ हालत वो नेब की वजह से हुई है, नेब के गलत डिसीजन से। हमारी नेब के कोर्ट में हाजिरी थी कल। हमें 7 साल की सज़ा सुनाई गई मेरे अब्बू को। उन्होंने बिला वजह जो है ना वो नाइंसाफ़ी की है। हमें यकीन था कि ये लोग हमारे से बेहतर। बिलावल साहब के अर्ज़ा इंसाफ़ कयो वञे, असांजो बेगुनाह मारियो अथनि। को हाज़िरी ॾियणु वञे थो, उते हाज़िरीअ खां पोइ वरी अरेस्ट करे पोइ हेॾे लाश मोकिलिबो आहे छा? ईअं त न आहे न। नेब खे एतिरो हलो त न आहे न जो नेब जेको आहे अरेस्ट करे, अरेस्ट खां पोइ जेको आहे असांजे जेको आहे माण्हू मारे लाश घर मोकिले। अरेस्ट कयो, तव्हां जेको बीमार आहे उनखे तव्हां एडमिट करायो, या उनजो तव्हां तहफ़ुज़ कयो। इंसान जो तहफ़ुज़ नथा कयो, कुतनि ॿिलनि जो कनि था, इंसान जो नथा कनि। हे नेब त इहा नाजाइज़ी थी करे बाबा मूंसां। जानवर जो बि इलाजु थिए थो, हिनखे इलाज लाइ मोकिलिनि हा न बाबा। हे बीमार आहे त हिनखे त अस्पताल मोकिलियो आहे, उते तव्हां हिनजो कुझु थी वञे या ट्रीटमेंट थी आहे। ट्रीटमेंट खां बाद में जेको आहे त तव्हां रिपोर्ट वठो आहे, पोइ चओ आहे त पंहिंजो पाण गुज़ारे। हे त तव्हां असांखे थाणे में मारे मोकिलियो आहे नेब वारनि।